पकड़ने वाले सामान जहाँ फोकस करने बुध चल चल फिलिश देखो फिलिश एफआईआर काढ वेदा एफआईआर रखी दोस्तों फजर जी आज़ान पई थे आज़ान के एहतराम में फ़िलहाल असां ख़ामोश आहियूं फेरा हिननि फेरा अर्ज़ो लगते हैं पट्टी कराए तुम्हें जंग भगी था ये टक्कर मत रखा तो मटे हेठो ना उठा वाह बस लाइट में खड़े लाइट में मां खणी चो चलिए दोस्तों एक दफ़ो ॿीहर असीं बीठा आहियूं कराची जे साइट सुपर हाईवे सनती एरिया थाणे वटि हिन थाणे जी हद आहे एहसनाबाद में हिकिड़ी वसंदी आहे शहीद अल्लाह बख्श विलेज शहीद अल्लाह बख्श विलेज जी मां तव्हांखे हिस्ट्री ॿुधायां त इहो MQM पंहिंजे उरूज में जॾहिं हुन जो इक़्तिदार हुयो जॾहिं हुन वटि हर वज़ारत हुई मुशरफ मुल्क जो अच्छे कारे जो मालिक हुयो त तॾहिं इहो बाबर गोरी शहीद अल्लाह बख्श विलेज याने पंहिंजे जेके उनजे उन वक़्त जा जेके दहशतगर्द मारिजी चुका हुया उन्हनि जे पोयरनि जे लाइ उन्हनि जे वारसनि जे लाइ इहो गैर क़ानूनी तौर ते ॻोठ अॾियो जिते अॼु हर सहूलियत मौजूदु आहे ऐं उते तासुब एतिरो आहे जो शल न को सिंधी उते घर ख़रीद करे त पोइ उहो उन्हनि जेके अॻूणा दहशतगर्द आहिनि कुझु मारिजी चुका आहिनि कुझु जेलनि में आहिनि उन्हनि जेका बाक़ियात आहे अॼु बि असां सां तमामु घणो तासुब रखे पई शहीद अल्लाह बख्श विलेज एहसनाबाद जे बिल्कुलु भर में आहे ऐं उनजे साम्हूं सिंधी वसंदियूं आहिनि शेखनि जो ॻोठु आहे उमराणनि जो ॻोठु आहे चांडनि जो ॻोठु आहे सिंधी वसंदी रोड जे हुन तरफ़ आहे ही शहीद अल्लाह बख्श विलेज हिन तरफ़ आहे इन ॻोठ में असांजा भाइर जेके आहिनि जमाली बिरादरी जा उन्हनि जा कुझु दुकान आहिनि कारोबार कनि था उते ईज़ी लोड जो दुकानु आहे ऐं फोटो स्टेट मशीनूं आहिनि हिन जूं मुख़्तलिफ़ याने कारोबार कनि पिया त उते हिननि जा घर बि आहिनि घणा घर आहिनि ॿ घर बि आहिनि जमाली भाइरनि जा अनवर जमाली हिन जे पुटनि जा भाइटनि जा त हिननि जा कारोबार बि आहिनि हाणे इहो जेको झेड़ो थियो आहे फ़क़ति भतो न ॾियण तां थियो आहे छाकाणि त ही सिंधी माण्हू आहिनि हुते हर माण्हू जेको आहे गुंडो थो रहे ऐं हिननि खां मुख़्तलिफ़ जेके मोबाइल नेटवर्क आहिनि उन्हनि जा ईज़ी लोड कराइनि था 100 जो 200 जो उन्हनि खे पैसा नथा ॾियनि पिस्टल कढी रखनि था त
त ही उन ज़ुल्म खां तंग थी अॼु जॾहिं हिकिड़े गुंडे खे जंहिंजा पुट बि मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि में रहिया आहिनि उनजो पीउ जेको आहे मुबारक उहो पुलिस में ASI आहे यानी इलाइक़े जो गुंडो आहे हिननि जो गुनाह एतिरो आहे जो हिननि चयो त असां मुफ़्त में न ॾींदासूं असांजे बच्चनि जो रोज़गार आहे सॼा पैसा तव्हांखे ॾियूं त असां पोइ छो था कमायूं हिते बसि हिननि जो इहो गुनाह हुयो जंहिंखां पोइ हिननि जा तव्हां हालतूं ॾिसो ही अली अकबर आहे ऐं अली अनवर आहे हिनखे बदतरीन तशद्दुद जो निशानो बणायो अथऊं अॻिते आहे तव्हांजो छा नालो आहे आसिफ तव्हां छा चओ अली अनवर जा भाई हे अली अनवर जो भाउ आहे आसिफ हिनखे बि तशद्दुद जो निशानो बदतरीन यानी वेशी दरिंदगी जेका आहे हे ॾिसो धकण जा जेके हिन जा तरीक़ेकार जेके उहो पुराणा जॾहिं ॿोरियूं बंदि लाश उछलंदा हुया ही आहे छा नालो सिकंदर अली तव्हां छा चओ अली अनवर जा हे अली अनवर जो भाउ सिकंदर अली हिन जी ॿाह हे छुरियूं हणी करे हिन जूं आङुरियूं कटियूं वयूं आहिनि ऐं ही हिननि खे मारे चुका आहिनि ही बि हुननि लाइ मासूम जेके ग्रेजुएट छोकिरा आहिनि असांजा पढ़ियल लिखियल पुट अली अनवर जो छा नालो बाबा आजिज़ जमाली खे बि जेको आहे हिन ॾिसो मथा फाड़े छॾिया आहिनि कंहिं ॿार खे न हिन ॿार जो ॾंद बि भॻल आहे तव्हांजो छा नालो बाबा जी अब्दुल राशिद जमाली खे बि हिनखे मथे में छुरियूं हणी डंडा हणी पिस्टल जा बट हणी ज़ख़्मी कयो आहे असांजे बचड़नि खे ही असांजो असद जमाली जंहिंजे बि मथे में ऐं पुठी में धक लॻल आहिनि ऐं रतो रत थियल आहिनि तव्हांजो छा नालो जी रुस्तम जमाली मथां बि सख़्तु तशद्दुद कयो वियो आहे ऐं हिनखे बि ॻुझा धकाया विया आहिनि त ही हाणे असां सां ज़ुल्म छा आहे ज़ुल्म इहो आहे त असां तशद्दुद जो बि शिकार थियूं बदतरीन तशद्दुद जो शिकार बि थियूं असां शहर कराची में धारनि हथां मारिया बि वञूं पर पुलिस कॾहिं बि असांखे एंटरटेन नथी करे पुलिस कॾहिं बि असांजी वाहोर मालकी नथी करे जेको असांजो बुनियादी हक़ आहे पुलिस जी मदद हिननि 15 ते कॉल्स कयूं ही पुलिस मदद जे लाइ ॿाॾाईंदा रहिया पर हिन खे कंहिं बि अची रेस्क्यू न कयो ऐं पाण मुरादा पंहिंजी मदद पाण त अब्बासी शहीद अस्पताल पहुता जिते हिननि मूंखे फ़ोन कई हिन मुंहिंजे दोस्त फ़ोन कई असगर अली हे इलाइक़े जो सोशल एक्टिविस्ट आहे हिन दोस्त फ़ोन कई त असां सां दोस्तनि सां ई ज़ुल्म थियल आहे जंहिंखां पोइ असां मूं लाॻापियल SSP ईस्ट साहब सां ॻाल्हि ॿोल कई ऐं हिन SHO साहब सां ॻाल्हि ॿोल कई पोइ मूं हिननि खे वञी उते आथत ॾिनी अब्बासी शहीद अस्पताल जिते बि 100 खां मथे जेके गुंडा उन्हनि मुखालिफ़ धुर जा हुया उहे उन अस्पताल खे कड़ो चाढ़े बीठा असां जूं गाॾियूं साम्हूं बीठल आहिनि 15 खां 20 कारूं असां करे 60-70 दोस्त असांजा गॾु हलिया आहिनि उते ऐं हिननि खे असां पाण वठी आया आहियूं त ही दोस्त कहिड़ो अगवा थियो हुयो ही जॾहिं अस्पताल खां मोटियो आहे त हिनखे ॿीहर अगवा करे बदमाशी करे हिनखे पुलिस सां गॾु असां उतां बाज़ियाब करायो आहे बाज़ियाब कराए असां हिते थाणे पहुता आहियूं ऐं थाणे ते असांजी ही FIR वॾे प्रेशर खां पोइ वॾी सिफारिश खां पोइ जेको आहे त बुनियादी हक़ छाकाणि त जवाबदार बासरा ASI आहे पुलिस जो मुख़्तलिफ़ MKM लंडन खे बि सपोर्ट कंदो रहियो आहे हिते जेके ॿिया पख्तून अफ़गानी जेके दहशतगर्द या तालिबान जा पैरोकार उन्हनि खे बि सपोर्ट कंदो रहियो आहे त हुन वटि हथियार वॾा आहिनि माण्हू घणा आहिनि अच्छे कारे जो हिन इलाइक़े में इहो पुलिस वारो ASI मुबारक उनजो पुटु उनजा भाइट उनजा भाइर वॾा गुंडा आहिनि सॼे पाड़े खां तव्हां पुछंदा त हू केतिरा वॾा गुंडा आहिनि कॾहिं हुन ते हिते FIR न थी आहे जॾहिं मां हिते पहुतो आहियां त उबतो असांजा माण्हू ही माण्हू जेके आहिनि लाकअप थियल हुया हिननि खे असां कढायो आहे FIR दाख़िल कई आहे उन्हनि खे असां गिरफ़्तार करायो आहे जेके जवाबदार हमले में मुलविस हुया त असांजो मक़सदु इहो आहे त ही बर्दाश्त न कंदासूं बार बार असांजी ज़ख़्मी अची बीहारियूं था पंहिंजा लाइव अची बार बार थाणनि ते असां मिंथूं था कयूं त असां सां इंसाफ़ कयो त इहो सिलसिलो फौरी तौर बंदि थियणु घुरिजे कराची में ही असांजा ॿाहिरि कारोबार कनि था
हे रात जो असां 12 बजे खां गॾु आहियूं हिननि सां त सुबुह जा 5 थियनि पिया। मक़सदु हिकिड़ो आहे त हिननि खे अहसासु ॾियूं त तव्हां लावारिस न आहियो, ही बचड़ा निंदड़का न आहिनि। मूं समेत जेके बि हिते बहादुर पुट कराची जा बीठा आहिनि, जेके सिंध जा वारिस बीठा आहिनि, उन्हनि सभिनी खे मां सलाम थो कयां। सिर्फ़ु असांजो बीहण जो मक़सदु इहो आहे त हुन पुलिस खे ॿुधायूं त ही लावारिस न आहिनि। हुन गुंडे जेको लाकअप में हाणे उनखे बि ॿुधायूं, उनजे साथियुनि खे ॿुधायूं त ही सिंधी असांजा लावारिस न आहिनि। ऐं अलल ऐलान मूं चयो आहे त आईंदा कंहिं बि हिननि अखि खणी ॾिठो त दमादम मस्त कलंदर कंदासीं हुन शहीद अलाबख्श विलेज में। को चूड़ियूं न आहिनि पातियूं। बार बार असां मथां जेको घरो रुसे थो टके जो माण्हू अची हमला थो करे, छुरियूं थो हणे, बरबिरे तो दरिंदगी थो करे। इहो सिलसिलो फौरी तौर ते हुक्मरान बंदि कराइनि। पुलिस कानून लागू कंदड़ इदारा इन्हनि सिलसिले खे बंदि कराइनि। हर ॿिए ॾींहुं मां ॾिसां पियो, हर ॿिए ॾींहुं असां सां ज़ुल्म आहे कराची शहर अंदरि। ही काॾे पिया वठी वञनि नौजवान खे? ही छा कंदा? बदिले में रद्द अमल ॾींदा? हिननि खे असां रोकियूं था। ज़ख़्मी थी बि असां अदम तशद्दुद जी ॻाल्हि पिया कयूं, पुरअमन रहण जी ॻाल्हि पिया कयूं, कानून ते अमल जी ॻाल्हि पिया कयूं, पर इहो सिलसिलो घणी देरि न हलंदो। त दोस्त खां पुछंदासीं त असल हक़ीक़त छा आहे? साईं छा थियो? सबका बिरात मुश्ताक बाबा तव्हांजो शुक्रिया अदा कंदुमि तव्हांजा लख थोरा जो हिन मुश्किल घड़ी में तव्हां असांजो साथ ॾिनो। तव्हां न चयो आहे कि जेको कुझु थियो आहे असांजे लाइ कोन थियो आहे। लाकअप बि असां थियासीं, ज़ख़्मी बि असां हुआसीं। इहो तव्हां ई आया जो असांजी FIR बि कटी आहे। जेको कुझु थियो आहे सिर्फ़ु तव्हांजे करे थियो आहे। गिरफ़्तार बि थिया आहिनि, माण्हू लाकअप में बि बंदि आहे। सर हिन जो हिते एतिरो होल्ड आहे जो तव्हां ओड़े पाड़े खां तहक़ीक़ करायो त केरु हुन सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु न हूंदा। हुनजी बदमाशी आहे, थाणे में बि बदमाशी पियो करे, असां सां बदमाशी पियो करे, तव्हांजे साम्हूं केतिरो शोर शराबो करे पियो, पुलिस वारनि ते केतिरो भरम पियो रखे। फुल बदमाश आहे हू। ऐं हिते जेके ओड़े पाड़े जा दुकान वारा आहिनि उन्हनि खां बि भतो वठंदा आहिनि। असां सां बि हिननि जो इहो ई वेदन हुयो, भतो वठनि पिया। नंढड़ो आहे मुंहिंजो, उनजो दुकानु आहे, हुन जवाबु ॾिनो आहे, जवाबु ॾिनो आहे, दुकान ते हुनखे कुटियो अथनि। तव्हां भली पटी खोले ॾिसंदव त तव्हां छुरा लॻल अथसि, मिलाक लॻल हिन मथे में, पिस्टल जो बट मूंखे लॻो आहे। पिस्टल जो बट हिते मूंखे वञी वियो। एस आहे पाण मां हथु ॿधा थमांसि यार, छॾ बसि। जेको मुंहिंजा छोकिरा ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि मां तूं हथु कढ। मां पंहिंजा जान छॾ बाबा असांजी। ॻाल्हि उहा ई आहे न, तुंहिंजे भरिसां हज़ारे सिंधी रहनि था, पर कंहिंमें कोई सुजागी कोन्हे। असां में मुतहद असां आहियूं कोन, असां कणो आहियूं, अलॻि आहियूं। उन जो इहो ई सिलो मिले थो। अॼु मूंखे लॻनि था की कुझु बि मां तव्हांखे लाइव ॾिसंदो, हर जॻह ते तव्हां बीठा हूंदा, तव्हांजे साम्हूं ई आहियो। जेकॾहिं असां में थोरो बि इताद हुजे शायदि असांजी हीअ हालत न हुजे जेका अॼु असांजी आहे। मुंहिंजा पुट, मुंहिंजा भाणेज, मुंहिंजा भाइर, मां तव्हांजे साम्हूं आहे, ज़ख़्मी आहे। असांजो बि जहिड़ो हाल हूंदो असां दोस्तनि जी मदद कंदा आहियूं, पर अॼु असांजो पंहिंजो वरी इहो हाल आहे जो अॼु असां पाण बेयारो मददगार हुआसीं। तव्हांजा लख लाख तव्हां आया हो असां वटि, तव्हां असांजी अची मालिकी कई आहे। जेको कुझु बि थियो आहे तव्हांजे करे थियो आहे, न त असां बिल्कुलु। दोस्तो कलम बि असां में तमामु घणा संजीदा कलम आहिनि। नॉन बेलेबल असां हिन में सेक्शन्स इंक्लूड कराइनि। अगवा जो, तशद्दुद जो ऐं हमले करण जो केस असां दाख़िल करायो आहे। ऐं जांच में असां साबित करे इनशाअल्लाह हिनखे तमामु घणी सख़्तु हिन जी जेको आहे कार्रवाई असांजा जेके वकील भाइर आहिनि उहे हिन जमाली भाइरनि खे फ्री में पंहिंजूं जेके आहिनि सर्विसिस फराहम कंदा। त नंढड़ो किथे आहे जंहिंसां थियो हुयो? छा थियो बाबा? असल में मुफ़्त में चवंदा आहिनि इज़ी लोड कयो। में इज़ी लोड कयो, मां मना कयो त पोइ मूंखे मारियनि, पिस्तल हयनि, डंडा हयनि, प्लस में चाकू बि हयनि। मना करण ते शुरू थी। छा चवंदा आहिनि माना मुफ़्त में ॾियो? हा मुफ़्त में ॾियो। छा मुफ़्त में पैकेज? छा इज़ी वग़ैरह जेको इज़ी लोड कयो फ्री में कयो, पैसा घुरियमि त हुन ते मारियनि। असगर छा चवंदो तव्हां हिते इलाइक़े में आहियो, इन इलाइक़े जा छा आहिनि अलाबख्श में? केरु एॾा गुंडा आहिनि छा इहे अलाबख्श विलेज? बिल्कुलु ईअं ई आहे। जेको असांजो न्यू कराची टाउन आहे, हेॾो हे पंहिंजो असांजे अलाबख्श विलेज मथां यारू ॻोठ, इहे चंद ॻोठ कराची जा अहिड़ा आहिनि जेके असांजे यारू ॻोठ हुआ जिते हाणे बोज़दार नौजवान खे शहीद कयो वियो आहे। ही उहो इलाइक़ो आहे। उहो इलाइक़ा यारू ॻोठ में कुझु ॾींहं पहिरियां तव्हां ॾिसंदा त असां अरशद बोज़दार खे ईअं ई हिकिड़े सिराइकी जेको आहे गुंडे सरेआम गोलियों शहीद कयो। ही उहे इलाइक़ा आहिनि जिते सिंधियुनि खे बेयारो मददगार लावारिस सम्झी करे जानवर जीअं कुठियो पियो वञे,
ऐं सही आओ त अच्छा ॿुधायो छा आहे? त इहो यारू ॻोठ आहे, अला बख्श विलेज आहे या एसराबाद, इहे चंद अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके असांजे सिंधी वसंदनि जे मथां इहे इलाइक़ा मोर्चा तौरु कमु कंदा आहिनि, जिथां असांजे लंघ ते, असांजे कारोबार ते, ॿियनि मामलनि ते हिननि जो हमेशह उर्दू मतिलबु MQM सां जेके लाॻापियल माण्हू उहा सोच तासुब परस्त ॾेखारींदा आहिनि। हेॾो कराची में ऑपरेशन बावजूदि कुझु झका त थिया आहिनि, पर हू असां महसूसु कयूं था त हीअ असां को दिली तौर ते तासुब रखनि था ऐं असां सिंधी माण्हू खे हालांकि हिन शहर अरवानी पठान बि हिन इलाइक़े उहे बि आहिनि, हाँ। पर इहे पर सभु ॻंढियल आहिनि। सभु ॻंढियल आहिनि। इन्हनि जा मुफ़ाद तव्हां ॾिसंदो जॾहिं सिंधियुनि सां हमले जी ॻाल्हि सभु गॾिजनि सभु हिकु पेज ते हूंदा आहिनि। ऐं असां वाहिद सिंधी आहियूं जेके असां जमाली बिरोई सरकिन ऐं मुख़्तलिफ़ ज़ातियुनि में विरहायल हूंदा आहियूं, असां कॾहिं हिकु न थींदा आहियूं। इहो ई सबबु आहे, हिन छोकिरनि जी उमिरि तव्हां ॾिसो था, हाणे पीउ जे साम्हूं ही धक लॻा आहिनि, ही छॾाए थो, उहे धक हिनखे बि हया विया आहिनि। असांजी बेदर्दी सां बेदर्दी सां मारियो वियो आहे। त जॾहिं त हुननि खे ख़बर आहे, ऐं हक़ीक़त इहा आहे, मां एतिरो हैरान हूंदो आहियां कराची में जॾहिं खां तव्हां एक्टिव थिया हो, त कुझु न कुझु असां सिंधी माण्हुनि खे इहो आसरो थियो आहे, न त थींदो त ईअं त असांखे थाणनि जे गेटनि ते बि बीहण न ॾिनो वेंदो आहे, अंदरि माना सिपाही ॻाल्हाइण खां तयारु न हूंदो आहे। ऐं जीअं असांजो तव्हां सां राब्तो थियो त अब्बासी शहीद में हुननि पंहिंजा वास्ता हलाए असांजा MLA हुते रोकराए विया, असांजा इलाज हुते रोकराए विया। जीअं तव्हां सां राब्तो थियो आहे त असांखे डॉक्टरनि फर्स्ट एड ॾिनी आहे ऐं थोरो घणो पोइ ॿुधण ॾिनो वियो आहे। त इन में असां छोकिरनि खे ॾिठोसीं, महसूसु कयोसीं कुझु नंढा हिननि खे फर्स्ट एड ॾियाराए हिननि खे घर मोकिलियो। उन खां पोइ उतां जो रवैयो ॾिठोसीं त हुननि जो रवैयो असां इंतिज़ामिया जो असांजे ख़िलाफ़ु, जेको मूं तव्हां सां राब्तो करे तव्हां हुते तकलीफ़ करे हुते पहुताओ ऐं उतां जी कंडीशन को तव्हां ख़ुदि वाक़िफ़ हो त असांखे कहिड़े तरीक़े सां उतां कढियो आहे। उतां कढी करे असां मिलण खां पोइ बि विढ़ण आया मिलण खां पोइ बि मिलण आया आहिनि। उन खां पोइ जॾहिं असां रस्ते ते गॾु हुयासीं त असांखे इतला थियो आहे त असांजा 2 छोकिरा हुननि अगवा करे हुननि ते तशदुद करे हू पंहिंजी कस्टडी में रखी वेठा। जेते एक्शन तव्हां वरितो, वरी पुलिस गिरफ़्तार बि असांजे माण्हू ऐं पुलिस जीअं असां थाणे ते पहुता आहियूं त पुलिस जो कारनामो हमेशह जीअं पुलिस जी कारकर्दगी रही आहे, असांजा छोकिरा जेके हुननि वटि अगवा थियल आहे, तशदुद करे मगवी हुआ, उन्हनि खे खणी अचे लाकअप करे, जंहिंजो मुश्ताक सरकी साहिबु ख़ुदि एनी गवाह ऐं ख़ुदि ॾिठई, हुननि गिरफ़्तार करे लाकअप पिया कराइनि, जिते मुश्ताक सरकी साहिबु लाकअप मां माण्हू कढराया आहिनि ऐं सॼो बयानु हुननि जे अॻियां रखी करे तव्हां सिंधी माण्हुनि सां हिते जेको जुठ ऐं ॾाढाई करे तव्हां बि माना पुलिस जो रवैयो ऐं धारियुनि जो रवैयो असां सिंधियुनि लाइ हिकु ई पेज पंहिंजे सिंधियुनि जो बि रवैयो ऐं पंहिंजे चौधारी सिंधी, पर उहा सिंधियुनि में हिमत कोन थी थिए, उहा क़ौमी गैरत क़ौमी जज़्बो पैदा कोन थो थिए, जेको असांखे हिन कराची में असांखे। अच्छा हाणे इहो ॿुधायो दोस्तनि खे त अंदरि इहे ई गुंडा कीअं पेरे पन पिया मुंहिंजे त छा तव्हां जॾहिं पंहिंजो एक्शन वरितो, तव्हां पंहिंजी नाराज़गी जो इज़हार कयो, कावड़ जो इज़हार कयो, असां इहे जेके बदमाश जिन ते पुलिस जूं सरपरस्तियूं उहे झुकंदे ॾिठासीं। मुश्ताक सरकी साहब खे पेरें पवण लगा, हमसे गलती हो गई, आप जो हम पर जुर्माना रखो, फैसला करो, हम हर चीज़ अदा करने को तैयार है, खुदारा आप हमारे साथ बैठो। जिते मुश्ताक सरकी साहब जो स्टैंड इहो ई रहियो त पहिरियों FIR थिए, जिन सां ज़ुल्म थियो FIR थिए, उन खां पोइ मालिक वेठा आहिनि, मां सिर्फ़ु FIR ऐं पंहिंजी वारसी लाइ आयो आहियां, जेको तव्हां हिननि सां ॾाढाई ऐं ज्याती कई आहे, ऐं ॿीहर कोई बि कंदो त मां सुभाणे अल्लाह बख्श विलेज में अची बीहंदुसि। जेके बदमाश आहिनि, जेके पुलिस वारा आहिनि, जेके सिंधी माण्हुनि सां ॾाढाई कनि था, मां अची सुभाणे अची बीहां थो, जेके अचिणो आहे उते सुभाणे अचे। त दोस्तो ही जेके मां शुरू खां चवंदो आहियां त इहा माफ़िया खोखली हूंदी आहे, सिंधी गॾु थियो न, ही वेचारा 6 ॼणा पीउ पुट भाइटा भाइर अकेला कुटजनि पिया, कोई न पहुतो। जॾहिं असां पोस्ट रखी आहे, मां सलाम थो कयां, असां हिते बोरची बि गॾु आहिनि, हिते चिंची हलाइण वारा बि पोस्ट पढ़ी मूंसां गॾु बीठल आहिनि, मुंहिंजा ज़ाती दोस्त बि बीठल आहिनि, त असां बि त इन सॾ ते अचूं पिया। पोइ जेकॾहिं इहो शऊर पैदा कयो पाण में, जेको जाथे यार इख़लाक़ी तौर ते को असांखे तोब क्लाश नथी हलाइणी पए, मां बेहथियारो आयो आहियां, ईमान ते आहियूं, तवकल ते आहियूं, पंहिंजनि जी मालिकी जे जज़्बे सां सची नियत सां आहियूं त न इहो रत मुंहिंजो थो वहे, इहे मुंहिंजा नंढड़ा भाइर आहिनि। तव्हां में एतिरो सिर्फ़ु सोच जो इहो अमल मरहलो शुरू थिए, एहसास पैदा थिए तव्हांजे दिलनि में, ज़मीर तव्हांजा जाॻनि त ख़ुदा थो ॼाणे त ही भाड़िया आहिनि, ही जेके गुंडा हे 6 ॼणनि खे ज़ख़्मी कयनि मुंहिंजे पहिरियों पन पिया सभ जे साम्हूं। छा आहे त असां मुस्तक़िल मिज़ाज बीठा आहियूं, असां हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहियूं, गिरफ़्तार कयो, लाकअप कयो गुंडनि खे, हिननि सां असां पाण बि विढ़ण जी हैसियत रखूं था, पर असां हमेशह कानून ते हलण वारा माण्हू आहियूं, असां कानून ते बीहण वारा माण्हू आहियूं, असां कानून मुताबिक़ कार्रवाइयूं चाहींदा आहियूं। पर इन जो इहो सबबु न आहे त को माण्हू अचे रोज़ असांखे कुटे। त मां सरेआम चयो आहे
आईंदा अल्लाह बख्श विलेज में दुकान ते हिननि जे घरनि ते को बि गुंडो आयो मां सरज़मीन उन ॻोठ में पहुची करे दमादम मस्त करंदड़ कंदो पोइ ॾिसंदासीं केतिरे वीह सौ आहे पोइ इन एसएचओ खे बि असां ॿुधाए छॾियो आहे इन हद जे लाॻापियल अख़्तियारनि खे ॿुधायो त हिन दड़का न आहिनि जेको माण्हू इज़ी लोड कराए पैसा न ॾिए त हिन जो राइट आहे हुनखे मना करणु हिननि जो गुनाह एतिरो आहे तव्हां पंहिंजे बच्चनि जो रिज़िक था कयो भतो नथा ॾियो तव्हांजा सभिनी खे कुटे छुरा छुरियूं हणी पिस्टल हणी बदमाशियूं हाणे लाकअप आहिनि ही नॉन अवेलेबल सेक्शन्स आहिनि सुभाणे असांजा वकीलनि सां गॾु बीहंदा ऐं इन्हनि खे असां इबरत जो निशान बणाईंदासीं त जेके माण्हू असांजनि खे लावार सम्झी पाण खे वॾो ताक़तवर गुंडो था सम्झनि ही थाणा बि हिननि जा ख़रीद थियल आहिनि ख़ुदा थो ॼाणे असांजे पहुचण खां अॻु हिते हिकिड़े हेठिएं ऑफिसर खे ₹1,00,000 कैश मां ॾिठो आहे हिते अची त माना FIR बि हिननि ते बि थिए ज़ख़्मी बि आहिनि हो ड्रामेबाज़ी करे पाण खे बि ज़ख़्मी कयो त भितियुनि में मथां हणी त जीअं केस ठाहियूं हे रिवायती तौर ते हेबिचुअल क्रिमिनल्स आहिनि मक़सदु हिकिड़ो आहे त सिंधी माण्हू कारोबार छो थो करे सिंधी माण्हू रहे छो थो 99 ॿियनि ॿोलियुनि ॻाल्हाईंदा घर उन्हनि खे क़बूल आहिनि 1% जेको सिंधी कारोबार थो करे अखि में कंडो आहे त इन सोच खे ख़तमु करिणो आहे उन्हनि जी के इहा सोच तॾहिं ख़तमु थींदी जॾहिं असां ॿधी कंदासीं 500 ज़ातियूं बीठियूं हाणे मूंसां को जमाली आहे को डोमकी आहे को जखराणी आहे को मक्सी आहे को चांडियो आहे ॿी अदा कंहिंजी ज़ात रहिजी मेमण को मेमण आहे ॿियो कोई मीर साहब बिरोई मीर टालपुर साहब बीठो आहे त बिरोई बीठा आहिनि मां पाण सरकी त सभु गॾु था थियूं त हिते सिंधियत आहे मुंहिंजी कोशिश ई आहे पाण में सभु ज़ातियूं हिकु पासे मामूली झगड़ा हिकु पासे ख़ुदा जो कसम आहे अलाह बख्श विलेज में जेकॾहिं भर वारा सिंधी पहुचंदा त हे ॻोल्हिया न लभंदा हे कुटजनि बि न पंहिंजा दोस्त असांजा शऊर पैदा कयो पाण में शऊर बेदार कयो ज़मीर जाॻायो पंहिंजनि जी मालिकी कयो इख़लाक़ी तौर ते पहुचो यार मुंहिंजा बि बच्चा आहिनि मां ईद ते बि जेको आहे ईद न कई आहे पंहिंजे बच्चनि सां मां ईद जे ॿिए ॾींहं ते मां हिन मेल मेलापन में गुज़ारियो आहे मां राति जो मानी न खाधी आहे मूंखे फ़ोन आई आहे त मां बीठो आहियां मुंहिंजो फजर जो वक़्तु आहे ख़ुदा थो ॼाणे को मफ़ाद का लालच न आहे हे सिर्फ़ु इन जे लाइ त इहा प्रैक्टिस कयूं एक्सरसाइज़ कयूं त हौसलो मिले सुभाणे हीअ छह जेके सिहतयाब थींदा ॿिए माण्हू सां बीहंदा हिन जो ज़मीर हिन खे न वेहणु ॾींदो कंहिं ॿिए सां जहिड़ो थींदो सिंधी सां ते पहुचंदा हिननि में मां इहो जज़्बो थो बेदार कयां त न इन जे लाइ क़ुर्बानी ॾियणी थी पए त ख़ुदारा पंहिंजी कराची में पंहिंजनि जी मालिकी कयो ही असांजा हे ॾिसो गभरू नौजवान रोज़ असांखे रोज़ नवां तोहफ़ा था मिलनि धारिया जेके टके जा माण्हू आहिनि बदमाश इलाइक़नि जा हीअ असांजे माण्हुनि खे ईअं ज़ख़्मी कनि पिया हीअ लावारिस न आहिनि बाक़ाइदनि जी कानूनी मदद थींदी इंशाअल्लाह बाक़ाइदे हिननि पंहिंजे बचड़नि जी मासूम गुलनि जी मदद कंदासीं हर लेवल ते हीअ लावारिस न आहिनि